सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। सागे नमूने अख सां ॾिसण कोई मसलो ना है, लेकिन उनजो इस्तेमाल पुण्य ऐं पाप असांखे ॿई ॿुधाईंदो आहे, घड़ी घड़ी ॿुधाईंदो आहे। त पोइ असां उन वक़्तु अख जा मालिक थियूं। असांखे अख काॾे फेरणी आहे, छा करणी आहे, कीअं उनखे हलाइणो आहे। अख असांजे वास हुजे। जे अख असांजे वास हूंदी, असां हिकदमि पंहिंजे अंदर को पुछी करे उनजो सही इस्तेमालु कंदासीं त पोइ असां सदाई सुखी रहंदासीं, असां मालिक हूंदासीं। पर जंहिं ॾींहुं अख असांखे फेरे वई, उन ॾींहुं असां पाप में हलिया वेंदासीं। पोइ जॾहिं मौत मिलंदी त पोइ ॾाढी ॾुखी मिलंदी आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे मालिक बणाए रखूं, नौकर न बणायूं। कॾहिं बि ज़िंदगी में नौकर जा नौकर असांखे न आहे थियणो। मालिक असांखे मालिक बणायो आहे त असां नौकर छो थियूं। साॻे नमूने असांजो मन आहे, असांजी सोच आहे त जेकॾहिं असांजो मन असांजे कंट्रोल में हूंदो त पोइ जीअं असां चवंदासीं तीअं हू हलंदो। जेको असां चाहींदासीं उहो कंदासीं। कोई असांखे सही सलाह ॾे या ग़लति सलाह ॾे, सही पासे वठी वञण जी कोशिशि करे या ग़लति पासे वठी वञण जी कोशिशि करे, कोई फ़र्क़ु न आहे। जेकॾहिं असां जागरूक हूंदासीं, भई मूंखे मुंहिंजो मन ई नथो मञे, मुंहिंजो ग़लति कमु खे करिणो ई न आहे, त छा कंदो साम्हूं वारो। जेकॾहिं मन हूंदो असांजे वास त पोइ असांखे कोई बि हिलाए न सघंदो आहे। पर जेकॾहिं कंहिंजे बहकावे में, कंहिंखे ॾिसी करे, कंहिंजो ॿुधी करे, कंहिंजी तारीफ़ सम्झी करे असांजो मन भिटकियो, असां हिकदमि पंहिंजे होश वास विञाए वेठासीं, उन पासे हलिया वियासीं, ग़लति कयोसीं, त पोइ कमु लाहे रखंदो। पोइ वरी कुझु बि न बचंदो, सभु कुझु पूरो करे रखी छॾींदो। तंहिंजे करे उहो असांखे चयो वियो, मन जीते जग जीत। भई जंहिं मन खे वस कयो, उहो सॼे संसार में कंहिंखे बि वस करे सघंदो, उनमें कुझु बि न रहंदो आहे। भई कोई मन जो मक़सदु आहे बहकावो, मन जो मक़सदु आहे सही सोच, ऐं मन हक़ीक़त में असांजे वास आहे, असां मन जे वास थोरे आहियूं। मन असांजो एॾो ॾाढो सुठो नौकर आहे, उनखे असां हरू भरू पीटींदा आहियूं, हरू भरू खे ग़लति चवंदा आहियूं। मन जहिड़ो वफ़ादार ऐं सही साथी हक़ीक़त में कोई आहे बि न। मन वीचारो छा कंदो आहे, जो आहे बि छा, आहे त असांजो नौकर। जीअं असां मोबाइल या लैपटॉप या कंप्यूटर खोले करे वियो, असां कंहिं बि चीज़ जी उनमें का हिंट ॾियो, भई हे चीज़ खपंदी आहे, तो हिकदमि हिकु न पर 100 चीज़ूं साम्हूं आणे करे रखंदो, हिकदमि ओड़े जा ओड़ा ॿिया ईंदा वेंदा, ॿिया ऑप्शन्स ईंदा वेंदा, ऑप्शन्स ॾींदो वेंदो। पोइ उहो त असांजे बारे क्लिक छा था कयूं। असांखे चङी चीज़ खे क्लिक कंदासीं तो सभई चङियूं चीज़ूं साम्हूं आणे करे रखी छॾींदो। असांखे ग़लति चीज़ खे क्लिक कंदासीं, सभई ग़लति चीज़ूं वांगुरु। उहो त नौकर जो कमु कंदो आहे, कंदो ई वीचारो थोरी आहे। मन जो कमु छा आहे, नौकर जो कमु त वीचारे जो आहे। इनको सब उनजो कमु त ईअं आहे, जीअं उहो अकबर ऐं बीरबल जी कहाणी आहे। हिकु दफ़ो दस्तरख़्वान ते रोटी लॻी, तो जीअं खाइण लॻा, उनमें जेके सब्जियूं में वाङण आया, ऐं वाङणनि जी सब्जी ॾाढी सुठी ठही। तो जीअं अकबर खाधी
तो हुन तारीफ़ कई, चार वांगण ॾाढा सुठा थिया आहिनि, ॾाढी सुठी सब्जी आहे। ऐं बीरबल हिकदमि जो चयसि तॾहिं त भॻवानु ताज मथे ते रखियो अथसि, तॾहिं त बादशाह बणायो अथसि। वाकई ताज अथसि, ॾाढी सुठी ॻाल्हि थी, तारीफ़ थी वांगण जी। ॿिए दफ़े कुदरती वरी रोटी लॻी, त वरी ॿिए दफ़े कुदरती कुझु वक़्तु खां पोइ वरी वांगण आया, तो वांगणनि जी सब्जी में टेस्ट हुई कोन, ओड़ी बणी कोन। तो अकबर चयो चयसि वांगण त बेकार आहिनि, कंहिं कम जा ई कोन्हे। तो बीरबल चयोसि तॾहिं त भॻवानु कंध में किली ठोकींदसि। ऐं अकबर जूं अखियूं मथे थियो, चढ़े करे चई जेको आहे त ताज मथे ते अथसि, हाणे चवंदा कंध में किली अथसि। चई मां बि तुंहिंजो नौकर आहियां, वांगण जो नौकर थोरी आहे, जहिड़ो तूं ॻाल्हाईंदो ओड़ी वरिती। भाई मां वांगण जो नौकर थोरी आहे, मां तुंहिंजो नौकर आहियां। साॻे नमूने मन में त असांजो नौकर आहे, उनखे जेको चवंदासीं वीचारो उहो कंदो न, वास बि छा आहे।